हमरा हिकिड़े शादी कई उन जी ज़ाल कम सब उपता कंदी जद मानी पचाए तो ठुप न पचाए जद मानी न पचाए तो 300 डगड़ियों पचाए चल हंध विछाए वरी वेड़े छॾे उहा वही कपड़ा धोअण दरिया ते पेर दुरकियो तो लुड़ी वही तो माण्हू हेठि पिया ॻोल्हनि जाॾे पाणी वहे पियो ॿुॾण वारो ओॾे वेंदो आहे न मुड़ुसु आयो चई मथे ॻोल्हियो हीअ निभागी उबतो कंदी असांजो मायूं निमाज़ पर बेनज़ीर जे पैसनि लाइ दायरा जहिड़ो रिटूं पियूं हाल मां वञा थी कंबल पैसा कढाइण कहिड़ो पिणे जो अकाउंट खुलियल हिकिड़ो हमरा बाज़ार में पियो माईअ खे मारे छो थो मारे कि मुंहिंजी ज़ाल आहे ये ज़ाल आहे त घर वञी मारे त न जे घर मिले ई नथी मेहमान अचे मारी घर में केर न कजा नमाज जो टाइम थी वञे त पढ़ने में देर न कजा नमाज पढ़ी नमाज जी शादी थी हाँ ईशा में ना कुछ गुंजाइश है क्यों कर्ज थी वञे तहां चांचन के ओधर ते पाकिस्तान मिले न बची उधर कर्ज थी वञे अदा करण में देर न कजा टे चौथी गुनाह थी वञे न गुनाह थी वेंदो छो त असां इंसान मलाइका थोरो ई आहे गुनाह थी वञे त माफ़ी वठण में देर न कजा तव्हां वरी कटा भरे 27 रमज़ान लाइ रखंदा आहियो त पोइ 27 ते माफ़ी वठंदा इन विच में मरी वञे ऐं अल्लाह खे परचाइण एॾो सवलो अथव चांडियो पीउ कावड़जे न परचाइण ॾुखियो माउ कावड़जी वञे परचाइण ॾुखी चाचा मामा कावड़जनि परचाइण ॾुखिया ज़ाल कावड़जे न पोइ त तोपा पुछो मोला मुश्ताक तोखे कहिड़े नांग खाधो जो अॻियां अची वेठो पर रब कावड़जी वञे परचाइण सवलो अल्लाह खे परचाइण लाइ छा रब थो चए रुगो हीअं हथ खणी चवे अल्लाह अॼु छॾ वरी न कमु रब चए थो छॾियो मां वञ मुंहिंजो मौला अली नमाज़ पढ़ी निकितो हिकिड़ा 4 ॼणा आयसि ये सभु छड़ानियूं चिठियूं चिठी असुल मां पढ़ंदो ई न आहियां भले 100 लिखो छो त इहा मुंहिंजे मौला अलीअ जी सुन्नत आहे हज़रत अली जुमे ते वाइज़ पियो करे हिकिड़े हमरा चिठी लिखीसि मौला अली चिठी हथ में झले जे चिठी कंहिं लिखी आहे चुप वरी कंहिं लिखी आहे चुप टियों दफ़ो पुछी चिठी कंहिं लिखी आहे हमरा उथी बीठो अली मां लिखी आहे मौला अली फरमाए हेॾे हिते बि चिठी छो लिखी अथई चई अली हिन में 4 सुवाल आहिनि मौला फरमाए भले 5 हुजनि चिठी छो लिखी अथई मुड़ुसु माण्हू वटि उथी बि सुवाल कर दुनिया तुंहिंजो सुवाल ॿुधे अलीअ जो जवाबु ॿुधे साल ईअं कयो न चिठी लिखी विड़ियल पाण में चिठियूं मोलनि मूंखे हिकिड़े वॾेरे घुरायो मूंखे बि खुटीअ खयो मां उते न्याणियुनि जे हक़नि ते किरायो त कोन ॾिनई पर माण्हू बि न हिनजे करे चिठियूं न लिखंदा तव्हां चिठियूं लिखंदा न ॿिया चवंदा ॾिठियूं इन त खखर खे बि करनि
मौलवी भी चिट्ठियुनि ते तकरीरूं न कनि बस जेको अल्लाह चवराए चओ बस जेको तव्हांजे दिलि में सच आहे न ये अल्लाह खे चवराइणो हूंदो न मौलवी पाण ई हुन मौज़ूअ ते हले हमरा उथी बीठो अली मुझे 4 सवाल आहिनि मौला फरमा पुछ कि पहिरियों सवाल इहो थी हिन उम्मत में वॾो आलिम केरु आहे मुंहिंजे मौला अली फरमायो हिन उम्मत में वॾो आलिम अबू बकर सिद्दीक़ आहे मौला अली जा मुरीद ॿई वटि मुराद कयो ॿई तोखे त ॿुधायो अथव न विड़ियल त तूं फ़ैसिलो कंदे न ॿ मास्टर वॾनि त फ़ैसिलो हेड मास्टर करे ॿ हेड मास्टर वॾनि फ़ैसिलो डीओ करे ॿ डीआ वॾनि फ़ैसिलो डायरेक्टर करे ॿ डायरेक्टर वॾनि फ़ैसिलो सेक्रेटरी करे ॿ सेक्रेटरी वॾनि फ़ैसिलो वज़ीर करे ॿिनि सहाबनि में इख़्तिलाफ़ थिए त फ़ैसिलो नफ़ी कंदो तूं भंग पियण वारो केरु थींदो बसि कर त बेचान ठोके तोखे हक़ कहिड़ो आहे जो तूं सहाबा जे ईमान ते तबसरा थो करे तोखे हक़ ई न आहे जंहिंजे ईमान ते रब जा ठपा लॻल अबू बकर जन्नत में कोन वेंदो तुंहिंजे पीउ जी जन्नत आहे वेंदो छा पहुची वियो आहे सिद्दीक़ जो ग़ुलाम ॿई अॼु न को रोड ते चवे त मां मौली असदुल्ला खे सैदली चांडी में तकीर करण न ॾींदुसि अरे हो त करे पियो बीठो तूं छाते टिक पियो हो त करे पियो बीठो अबू बकर उमर जन्नत में पहुची रहा तो दी पौसा करा कुछ भी न थी दो मां खे बि हिकिड़ो चई मुसल्ले ते कब्ज़ो करे था खिलाफ़त ते कब्ज़ो करे था बाग़ ते कब्ज़ो करे था ज़ोरी करे मुंहिंजो ज़ोरीअ ते हलिया बीठा आहिनि जन्नत में बि ज़ोरीअ हलिया वेंदा तूं छा कंदे हलिया वेंदा छा हलिया विया हलिया सभई नथा ॻाल्हायो हलिया मुर्स पहुची विया दोस्तों फरमाओ माँ बैन बैती व मिंबरी रोज़तुन मिन रियाज़िल जन्नह जाके अबू बकर उमर मोहम्मद सां आरामी आहिनि इहो जन्नत जो टुकड़ो आहे या मोहम्मद जी फतवा आहे